ओम शांति। अॼु जी मुरलीधारिका है 13/11/2023। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे तव्हांजी सच्ची दिवाली त नई दुनिया में हूंदी, इन करे न पुराणी दुनिया जे झूठे उत्सव आदि ॾिसण जी दिलि तव्हांखे न हुजणी खपे। प्रश्न आहे तव्हां होली हंस आहियो, तव्हांजो कर्तव्य छा आहे? उत्तर आहे असांजो मुख्य कर्तव्य आहे हिकु बाप जी यादि में रहणु ऐं सभिनि जो बुद्धि योग हिकु बाप सां जुड़ाइणु। असां पवित्र ठाहींदा आहियूं, सभिनि खे ठाहींदा आहियूं। असां मनुष्य खे देवता ठाहिण जे कर्तव्य में सदा तत्पर रहंदा आहियूं। असांखे मनुष्य खां देवता ठाहिण जे कर्तव्य में सदा तत्पर रहणो आहे। सभिनि खे दुखनि सां लिबरेट कर गाइड ठही मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइणो आहे। गीता तव्हांखे पाए करे जहान पाए छॾिया। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो? ॿार चईंदा आहिनि असां स्वर्ग जी राजाई जो वरसो पाईंदा आहियूं, उनखे कॾहिं कोई जलाए न सघे, कोई छीने न सघे। उहो वरसो असांखे असां सां कोई जीते न सघे। आत्मा खे बाप सां वरसो मिलंदो आहे ऐं अहिड़े बाप खे बराबरि माता पिता बि चईंदा आहियूं। माता पिता खे पहचानण वारा ई हिन संस्था में अची सघंदा आहिनि। बाप बि चईंदा आहिनि मां ॿारनि जे सम्मुख प्रत्यक्ष थी पढ़ाईंदो आहियां, राजयोग सेखारींदो आहियां। न ॿार अची करे बेहद जे बाप खे पंहिंजो ठाहींदा आहिनि। जीते जी बाप चईंदा आहिनि मां ॿारनि जे सम्मुख प्रत्यक्ष थी पढ़ाईंदो आहियां, उन्हनि खे राजयोग सिखलाईंदो आहियां। ॿार अची करे बेहद जे बाप खे पंहिंजो ठाहींदा आहिनि। जीते जी धर्म जा ॿार जीते जी ईंदा आहिनि न, धर्म जा ॿार जीते जी कबा आहिनि। तव्हां असांजा आहियो, असां तव्हांजा आहियूं। तव्हां असांखे असांजा छो ठहिया आहियो? चईंदा आहिनि बाबा तव्हांखां स्वर्ग जो वरसो वठण लाइ असां तव्हांजा ठहिया आहियूं। अच्छा ॿार अहिड़े बाप खे कॾहिं फारकती न ॾिजो, न त नतीजो छा थींदो? स्वर्ग जी राजाई जो पूरो वरसो त पाए न सघंदव। बाबा मम्मा महाराजा महारानी ठहींदा त पुरुषार्थ करे एतिरो पूरो वरसो पाइणो खपे न, परंतु ॿार पुरुषार्थ कंदे कंदे पोइ फारकती ॾेई छॾींदा आहिनि, पोइ वञी करे विकारनि में फंसदा आहिनि, व हेल में किरंदा आहिनि। हेल नर्क खे चइबो आहे न, हेवन स्वर्ग खे चइबो आहे। चईंदा आहिनि असां सदा स्वर्ग जा मालिक ठहिण लाइ बाप खे पंहिंजो ठाहींदा आहियूं, छो जी हाणे असां नर्क में आहियूं न, त इन करे असां बाप खां स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ बाप खे पंहिंजो ठाहींदा आहियूं। हाणे त नर्क आहे। हेवनली गॉड फादर जो स्वर्ग जो रचयिता आहे, उहा जेसि ताईं न अचे तेसि ताईं कोई हेवन में वञी न सघे। उन्हनि जो नाम ई आहे हेवनली गॉड फादर। इहे बि तव्हां हाणे ॼाणंदा आहियो। बाप चवनि था ॿार तव्हां सम्झंदा आहियो बराबरि बाप सां वरसो पाइण लाइ असां बाप वटि आया आहियूं, बाबा वटि असां आया आहियूं न 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़, परंतु पोइ बि हलंदे हलंदे माया जे तूफ़ान हिकदमि बर्बादु करे ॾींदा आहिनि, पोइ पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि, गोया मरी वेंदा आहिनि। ईश्वर जो ठही करे पोइ अगरि हथु छॾियो त गोया नई दुनिया सां मरी करे पुराणी दुनिया में हली वियो। हेवनली गॉड फादर ही नर्क जे दुखनि सां लिबरेट करे गाइड ठही स्वीट साइलेंस होम में वठी हलंदा आहिनि, जिथे खां असां आत्मायूं आया आहियूं। पोइ स्वीट हेवन जी राजाई ॾींदा न बाबा। 2 चीजूं ॾियण बाप ईंदा आहिनि, गति सदगति, सत्यक सुखधाम कलयुग दुखधाम। ऐं जाता खां आयूं आहियूं उहा आहे शांतिधाम। ये बाप आहे ही शांतिदाता सुखदाता फॉर फ्यूचर, मतिलबु फ्यूचर जे लाइ। हिन अशांत देश में पहिरियों शांती न, अशांत देश खां पहिरियों असां शांती देश में वेंदासीं। उनखे स्वीट साइलेंस होम चइबो आहे न, असां रहंदा ई हुते आहियूं न। हीअ आत्मा चईंदी आहे कि असांजो स्वीट होम उहो आहे। पोइ असांजो हिन समय नॉलेज पढ़ंदा आहियूं, हुन सां असांखे स्वर्ग जी राजधानी मिलंदी आहे। बाप जो नाम ई हेवनली गॉड फादर, लिबरेटर, गाइड, नॉलेजफुल, ब्लेसफुल, ज्ञान जे सागर आहे न।
बाबा लिबरेटर भी आहे, गाइड भी आहे, नॉलेजफुल भी आहे, ब्लेसफुल भी आहे, ज्ञान जो सागर भी आहे। बाबा सभिनि ते ब्लेस करण वारो रहम दिल बि आहे न, सभिनि ते रहम कंदा आहिनि, तत्वनि ते बि रहम कंदा आहिनि, सभी दुखनि सां छुटी वेंदा आहिनि। दुख त जानवर आदि खे बि थींदो आहे, कोई खे मारो त दुख थींदो आहे न। बाप चईंदा आहिनि मनुष्य मात्र त छा सभिनि खे दुखनि सां लिबरेट कंदो आहे न, परंतु जानवर खे त न वठी वेंदमि न, इहो मनुष्यनि जी ॻाल्हि आहे। अहिड़ो बेहद जे बाप त हिकु ई आहे, बाक़ी त सभु दुर्गति में वठी हलंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जे बाप ई स्वर्ग जी व मुक्तिधाम जी गिफ्ट ॾींदा आहिनि, वरसो ॾींदा आहिनि न। ऊच ते ऊच हिकु बाप ई आहे। बाबा सखे स्वर्ग ऐं मुक्तिधाम जी गिफ्ट ॾींदा आहिनि, वरसो ॾींदा आहिनि। ऊच ते ऊच हिकु बाप ई आहे। सभी भक्त उन भॻवान खे यादि कंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू बि गॉड खे यादि कंदा आहिनि। हेवनली गॉड फादर आहे ई शिव बाबा, उहो ई नॉलेजफुल ऐं ब्लेसफुल आहे न। उनजो अर्थ बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, तव्हां में बि नंबरवार आहे। कोई त बिल्कुलु ई अहिड़ा आहिनि जो केतिरो बि ज्ञान श्रृंगार करो पोइ बि विकारनि में किरी करे हिकदमि गंदा थी वेंदा आहिनि। विकारनि में किरी करे हिकदमि गंदा थी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कोई त अहिड़ा आहिनि जेके असां केतिरो बि श्रृंगारूं, बाबा केतिरो बि ज्ञान श्रृंगार करे त बि विकारनि में किरी करे पोइ गंदा थी वेंदा आहिनि। कई ॿार दीपमाला ॾिसणु वेंदा आहिनि, वास्तव में असांजा ॿार इहे झूठी दीपमाला ॾिसी न सघंदा आहिनि, परंतु ज्ञान न आहे त दिलि थींदी आहे। तव्हांजी दिवाली त सतयुग में आहे, जबकि तव्हां पवित्र ठही वेंदा आहियो। तव्हां ॿारनि खे सम्झाइणो आहे कि बाप ईंदा ई आहिनि स्वीट होम व स्वीट हेवन में वठी वञण लाइ। त सुठी रीति पढ़ंदव, धारणा कंदव, उहे ई स्वर्ग जी राजधानी में ईंदा न। परंतु तक़दीर बि खपे न, श्रीमत ते न हलंदा त श्रेष्ठ न ठहींदव। इहा आहे श्री शिव भॻवान वाच्य। जॾहिं जेसिताईं मनुष्य खे बाप जी पहचान न मिले तेसिताईं भक्ति कंदा रहंदा आहिनि। या आहे श्री शिव भॻवान वाच्य। जेसिताईं मनुष्यनि खे बाप जी पहचान न मिले तेसिताईं भक्ति कंदा रहंदा आहिनि। जॾहिं निश्चय पको थी वञे त पोइ भक्ति आपे ई छुटिजी वेंदी आहे। तव्हां आहियो होलीनेस, बाबा चवनि था असां केरु आहियूं होलीनेस, होलीनेस आहियूं। गॉड फादर जे डायरेक्शन अनुसार सभिनि खे पवित्र ठाहींदा आहियूं न। उहो त सिर्फ़ु हिंदुअ व मुस्लिमनि खे क्रिश्चन ठाहींदा आहिनि, तव्हां त आसरी मनुष्य खे पवित्र ठाहींदा आहियो। जॾहिं पवित्र ठहनि तॾहिं त हेवन व स्वीट होम में वञी सघनि न। बाबा चवनि था जॾहिं पवित्र ठहनि तॾहिं हेवन ऐं स्वीट होम में हली सघनि, वञी सघनि। नन बट वन, तव्हां सवाइ बाप जे ॿियो कोई खे यादि न कंदा आहियो। हिकु बाप सां ई वरसो मिलणो आहे त ज़रूरु हुन हिकु बाप खे यादि कंदासीं न। तव्हां पवित्र ठही ॿियनि खे पवित्र ठाहिण जी मदद कंदा आहियो न। उहा नन्स कोई पवित्र न ठाहींदियूं आहिनि, न आपसमान नन्स ठाहींदियूं आहिनि, सिर्फ़ु हिंदू खां क्रिश्चन ठाहींदियूं आहिनि। तव्हां होली नन्स पवित्र बि ठाहींदा आहियो ऐं सभी आत्माउनि जो हिकु गॉड फादर सां बुद्धि योग जुड़ाईंदा आहियूं न। असांजो कर्तव्य छा आहे, सभिनि खे इहो संदेश पहुचाइणो, इहो अनुभव कराइण कि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे परम धाम में यादि करो, उन्हनि सां पंहिंजो बुद्धि योग जुड़ाईंदा आहियूं न। सभी आत्माउनि जो हिकु गॉड फादर सां बुद्धि योग जुड़ाईंदा आहियूं न। गीता में बि आहे न, देह से देह जी सभु संबंध छोड़ पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। पोइ नॉलेज खे धारण करण सां ई राजाई मिलंदी। पहिरियों देह से देह जी सभी संबंधनि खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। पोइ नॉलेज खे धारण करण सां राजाई मिलंदी। बाप जी यादि सां ई एवर हेल्दी ठहींदा ऐं नॉलेज सां एवर वेल्दी ठहींदासीं न।
बाबा चवनि था बाप त आहे ई ज्ञान जो सागर, सभी वेदनि शास्त्रनि जो सार बतलाईंदा आहिनि। ब्रह्मा जे हथ में शास्त्र ॾेखारींदा आहिनि त इहे ब्रह्मा आहे ऐं शिव बाबा इन्हनि द्वारा सभी वेदनि शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि। उहा आहे ज्ञान जो सागर। छो जी हथ बुद्धि के हथ बि चइबो आहे न, बुद्धि रूपी हथ। इन करे ब्रह्मा बाबा जी में शिव बाबा आया ऐं त ब्रह्मा बाबा जी बुद्धि में बि त इहा ॻाल्हि सम्झ में आई, तॾहिं त एॾो वॾो ज्ञान बाबा खे पंहिंजो रथ ॾिनई ऐं एॾो वॾो कार्य करण लाइ निमित थिया न। त शिव बाबा त ज्ञान जो सागर आहे। पोइ शिव बाबा ब्रह्मा द्वारा इहे असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि जे द्वारा असांखे नॉलेज मिलंदी आहे। इन करे ई लिखियलु आहे कि ब्रह्मा जे हथ में शास्त्र। असल में शिव बाबा ज्ञानदाता ब्रह्मा बाबा द्वारा ज्ञान ॾींदा आहिनि, इन करे लिखाया अथनि। तव्हां द्वारा पोइ ॿियनि खे मिलंदी रहंदी आहे। पहिरियों बाबा असांखे ॾींदा आहिनि, पोइ असां द्वारा पोइ ॿियनि खे मिलंदी रहंदी आहे। केॾी आत्माउनि खे मिलंदी रहंदी आहे न। त बाबा चवनि था कई बार चवंदा आहिनि बाबा असां इहे रूहानी हॉस्पिटल खोलंदा आहियूं जिते रोगी मनुष्य अची करे निरोगी ठहींदा आहिनि, स्वर्ग जो वरसो वठंदा आहिनि, पंहिंजो जीवन सफ़ल कंदा, ॾाढा सुख पाईंदा। त एतिरी सभिनि जी आशीर्वाद ज़रूरु मिलंदी। बाबा हुन ॾींहुं बि सम्झायो हुई कि गीता भागवत वेद उपनिष आदि सभु जो भी भारत जो शास्त्र आहिनि, ये शास्त्र अध्ययन करणु, यज्ञ तप जप नीम नीम नेम तीर्थ आदि करणु, ये सभु भक्ति मार्ग रूपी छाछ, भक्ति मार्ग जी सामग्री रूपी छाछ आहे। बाबा चवनि था उहा ये हिकु ई श्रीमद भगवत गीता जे भॻवान सां भारत खे मक्खन मिलंदो आहे। हिकु ई श्रीमद भगवत गीता, हिकु ई श्रीमद भगवत गीता जे भॻवान सां, बाक़ी त सभु वेद शास्त्र आदि लिखंदा आहिनि, माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, इहे सभु छा आहिनि छाछ। लेकिन बाबा जॾहिं अची करे गीता ॿुधाईंदो आहे त भारत खे मक्खन मिली वेंदो आहे। अॼु दिन प्रतिदिन जिता ग्रंथ शास्त्र वेद उपनिष पढ़नि था ओतिरो माण्हू ग़रीब था थींदा वञनि, दुखी था थींदा वञनि, परेशान था थींदा वञनि। लेकिन बाप हिकु ई बार एॾो ऊचो ज्ञान ॾेई करे सभिनि खे मक्खन, भारत खे मक्खन मिलंदो आहे। श्रीमद भगवत गीता खे कॾहिं खंडन कए, श्रीमद भगवत गीता खे बि खंडन करे छॾियो अथनि। जो ज्ञान सागर पतित पावन निराकार परमपिता परमात्मा, जो ज्ञान सागर पतित पावन, पतितनि खे पावन ठाहिण वारो निराकार परमपिता परमात्मा जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी करे गीता खे हिकदमि छाछ ठाहे छॾी अथनि। हिक जी केतिरी भारी भूल आहे न, हिक ई केतिरी भारी भूल आहे। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान सागर डायरेक्ट ज्ञान था ॾियनि। हाणे असांखे ज्ञान सागर बाप डायरेक्ट असां सभिनि खे ज्ञान ॾींदा आहिनि न। बाबा परमधाम अची करे ब्रह्मा मुख द्वारा ये कंहिंजी मुरली था ॿुधूं, कंहिंजा महावाक्य था ॿुधूं, कंहिंजो ज्ञान था ॿुधूं, कंहिंजी पढ़ाई था पढ़ूं। ये पढ़ाई सभु जेका बि मुरली अर्थात पाठ आहिनि, ये सभु कंहिं असांखे कंहिंजो ज्ञान आहे, ये बाबा जो ज्ञान आहे। त बाबा ॾिसो चवंदा आहिनि कि तव्हां ब्राह्मण आहियो चोटी, शिव बाबा आहे ब्राह्मणनि जो बापू। ब्राह्मण खां देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा आहियूं न। ये थी वई बाजुली, हिन खे 84 जन्मनि जो चक्कर चइबो आहे न। वेद सम्मेलन करण वारनि खे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि भक्ति आहे छा, ज्ञान आहे मक्खन, जंहिंसां मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी आहे न। हाणे अगरि तव्हांखे विस्तार में ज्ञान सम्झणो आहे त धैर्य थी करे ॿुधंदा रहो। ब्रह्म कुमारियूं तव्हांखे सम्झाए सघंदियूं आहिनि। शास्त्रनि में बि लिखियलु आहे भीष्म पितामह अश्वत्थामा आदि खे पिछाड़ी में न ॿारनि ज्ञान ॾिनो। बाबा चवनि था कि हाणे अगरि तव्हांखे हुननि खे पहिरियों इहो ॿुधायो, हिन जिते बि वेद सम्मेलन आदि थींदा कि तव्हांखे अगरि विस्तार में ज्ञान सम्झणो आहे त असां ब्रह्म कुमारियूं
सम्झाए सघंदा आहियूं। शास्त्रनि में बि लिखियल आहे न, भीष्म पितामह अश्वस्थापन आदि के पिछाड़ी में इन्हनि ॿारनि ज्ञान ॾिनो, अंत में इहे सभु ईंदा ऐं सम्झी वेंदा कि इहे त ठीकु आहे, अंत में ईंदा ज़रूरी। प्रदर्शनी कंदा आहिनि, केतिरा हज़ार मनुष्य ईंदा आहिनि, परंतु निश्चय बुद्धि सभु थोरी ठहींदा आहिनि। कोटनि में कोई निकिरंदो आहिनि, बाबा चवनि था कोटनि में कोई निकिरंदा आहिनि जो सुठी रीति सम्झी करे निश्चय कंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे लकी ज्ञान सितारनि प्रति, मीठी मीठी सिकी लदे लकी ज्ञान सितारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद नंबरवार पुरुषार्थ अनुसार याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी लकी सितारनि खे नमस्ते, याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। असां ज्ञान लकी सितारनि जी बि नंबरवार असां ज्ञान लकी सितारनि जी बि माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पवित्र ठही आप समान पवित्र ठाहिणो, पवित्र ठही आप समान पवित्र ठाहिणो। हिकु बाप जे सवाइ कंहिंखे बि यादि न करिणो, हिकु बाबा जी सवाइ असांखे कंहिंखे बि यादि न करिणो आहे। अनेक आत्माउनि जी ॿियो अनेक आत्माउनि जी आशीर्वाद वठण लाइ रूहानी हॉस्पिटल खोलणी आहे। सभिनि जी गति सदगति, सभिनि खे गति सदगति जी राह ॿुधाइणी आहे। बाबा चवनि था सभिनि खे गति सदगति जी राह ॿुधायो। वरदान ब्रह्मा बाप खे फॉलो करे फर्स्ट ग्रेड में अचण वारा समान ठहो। ब्रह्मा बाप खे फॉलो करे फर्स्ट ग्रेड में अचण वारा समान ठहो। सभी ॿारनि जो ब्रह्मा बाप सां ॾाढो प्यार आहे। प्यार जी निशानी आहे समान ठहिणु। हिन में सदा इहे ई लक्ष्य रखो कि पहिरियों मां ईर्षावश पहिरियों मां न उहो नुक़सानु कंदो आहे, लेकिन फॉलो फादर करण में पहिरियों मां चयो कयो त फस्ट जे साथ तव्हां बि फस्ट अची वेंदा, लेकिन फॉलो फादर करण में पहिरियों मां चओ ऐं कयो त फस्ट सां गॾु फस्ट अची वेंदासीं। जीअं ब्रह्मा बाप नंबर 1 ठहिया, ईअं फॉलो करण वारा बि नंबर 1 जो लक्ष्य रखो। ओटेस अवल अर्जुन, सभिनि खे फस्ट अचण जो चांस आहे। फस्ट ग्रेड बेहद जी आहे, घटि न आहे। बाबा चवनि था फस्ट ग्रेड बेहद जी आहे, घटि न आहे। असांखे सिर्फ़ु असांखे छा करिणो आहे, पुरुषार्थ करिणो आहे ब्रह्मा बाबा खे फॉलो करण में। बाबा चवंदा आहिनि कुझु अचणु चाहींदो आहे उहो अची सघंदा। स्लोगन आहे सफलता मुहूर्त ठहिणो आहे त स्व सेवा ऐं ॿियनि जी सेवा साथ साथ करो। सफलता मुहूर्त ठहिणो आहे त स्व सेवा ऐं ॿियनि जी सेवा साथ साथ करो। छा मातेश्वरी जी जा महावाक्य आहिनि। ईश्वरीय सत्संग कॉमन सत्संग न आहे। पंहिंजो इहे जो ईश्वरीय सत्संग आहे, इहे कॉमन सत्संग न आहे, इहे ईश्वरीय स्कूल कॉलेज आहे। जंहिं कॉलेज में पंहिंजे खे रेगुलर स्टडी करणी आहे, बाक़ी त सिर्फ़ु सत्संग करणु थोरो समय उहो ॿुधणु पोइ जहिड़ो जो ओड़ो ई ठही वेंदा आहिनि, छो जो हुते कोई रेगुलर पढ़ाई न मिलंदी आहे, जाता खां कोई प्रालब्ध ठहे। हिन करे पंहिंजो सत्संग कोई कॉमन सत्संग न आहे, पंहिंजो त ईश्वरीय कॉलेज आहे न। असांजो आहे ईश्वरीय कॉलेज। केॾा सारा बाबा जा स्थान आहिनि। असांजो ईश्वरीय कॉलेज आहे जिते परमात्मा वेही असांखे पढ़ाईंदा आहिनि। असां उन पढ़ाई खे पूरो धारण करे ऊच पद खे प्राप्त कंदा आहियूं। जीअं रोज़ाना स्कूल में मास्टर पढ़ाए डिग्री ॾींदो, उअं ई हिते बि स्वयं परमात्मा गुरु, परमात्मा पिता, परमात्मा टीचर जे रूप में असांखे पढ़ाए सर्वोत्तम देवी देवता पद प्राप्त कराईंदा आहिनि। जीअं हुन स्कूल में पढ़ाई थींदी आहे, हिते असांखे रोज़ाना
केरु त शिक्षा ॾियनि, स्वयं परमात्मा गुरु पिता टीचर जे रूप में असांखे पढ़ाए देवी देवता पद जी प्राप्ति कराईंदा आहिनि। हिन करे हिन स्कूल में जॉइन थियणु ज़रूरी आहे। हिते अचण वारनि खे नॉलेज सम्झणु ज़रूरी आहे। हिते कहिड़ी शिक्षा मिलंदी आहे, हिन शिक्षा खे वठी करे असांखे छा प्राप्ति थींदी। बाबा चवनि था हिते अचण वारे खे इहे नॉलेज सम्झणु ज़रूरी आहे। हिते कहिड़ी शिक्षा मिलंदी आहे, ये शिक्षा वठण सां असांखे छा प्राप्ति थींदी, ये सम्झणु ज़रूरी आहे न। असां त ॼाणे चुकिया आहियूं कि असांखे ख़ुदि परमात्मा अची करे डिग्री पास कराईंदा आहिनि ऐं पोइ हिकु जन्म ई में सॼो कोर्स करिणो आहे। त जो शुरू खां वठी करे अंत ताईं हिन ज्ञान जे कोर्स खे पूरी रीति उठाईंदा आहिनि, उहा फुल पहुचींदा आहिनि। बाक़ी जो कोर्स जे विच में ईंदा आहिनि त उहे एतिरी नॉलेज खे उठाईंदा न आहिनि। उन्हनि खे छा पतो अॻियां जो कोर्स छा हलियो। हिन करे हिते रेगुलर पढ़णो आहे, हिन नॉलेज खे ॼाणण सां ई अॻियां वधंदो। हिन करे बाबा चवनि था हिते रेगुलर स्टडी करणी आहे। ॿियो टॉपिक आहे परमात्मा जो सचो ॿारु ठहींदे कोई संशय में न अचिणो खपे। जॾहिं परमात्मा ख़ुदि हिन सृष्टि ते उतरियो आहे त हुन परमात्मा जो सभु पको हथु ॾियणो खपे हुनखे। लेकिन पको सचो ॿारु ई बाबा खे हथु ॾेई सघंदो आहे। पको सचो ॿारु ई बाबा खे पंहिंजो पूरो हथु ॾेई सघंदो आहे। हिन बाप जो हथु कॾहिं न छॾिणो आहे। अगरि छॾंदव त पोइ निधन जा थी वेंदव। जॾहिं परमात्मा जो हथु पकड़े वरितो त सूक्ष्म में बि संकल्प न खपे कि मां छॾां, वह संशय न अचिणो खपे। संकल्प बि न अचिणो खपे कि मां छॾां, वह संशय बि न अचिणो खपे। पतो न असां पार कंदासीं व न कंदासीं। कोई अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि जो पिता खे न पहचानण जे कारण पिता जे बि सामने पईंदा आहिनि ऐं ईअं अहिड़ा बि चई ॾींदा आहिनि कि असांखे कंहिंजी परवाह न आहे। अगरि अहिड़ा ख़्यालात आया त अहिड़े न लाइक़ु ॿारनि जी पिता संभाल न करे सघंदा आहिनि। पोइ त मानो कि किरियो छो जो माया त किराइण जी ॾाढी कोशिशि कंदी आहे। छो जी परीक्षा त अवश्य वठंदी कि केसिताईं योद्धा रुस्तम पहलवान आहिनि। हाणे इहे बि ज़रूरु आहे जेतिरो असां प्रभु सां गॾु रुस्तम ठहींदासीं ओतिरो माया बि रुस्तम ठही करे असांखे किराइण जी कोशिशि कंदी आहे। जोड़ी पूरी ठहींदी आहे। जेतिरो प्रभु बलवान ओतिरी माया बि बलवान आहे न। बलवानी ॾेखारींदी परंतु पंहिंजे खे त पको निश्चय आहे आख़िरीन बि परमात्मा महान बलवान आहे। आख़िर उन्हनि जी जीत आहे। श्वासो श्वास हिन विश्वास में स्थित थियणो आहे। माया खे पंहिंजी बलवानी ॾेखारणी आहे। उहा प्रभु जे अॻियां पंहिंजी कमज़ोरी न ॾेखारींदी। बसि उहा हिकु बार बि कमज़ोर ठहियो त खलास। इन करे भल माया पंहिंजो फोर्स दिखलाए परंतु पंहिंजे खे मायापति जो हथु न छॾिणो आहे। असांखे भल माया पंहिंजो फोर्स ॾेखारे लेकिन असांखे मायापति जो हथु न छॾिणो आहे। उहो हथु पूरो पकड़ो त मानो उन्हनि जी विजय आहे। जॾहिं परमात्मा असांजो मालिक आहे त हथु छॾण जो संकल्प बि न अचिणो खपे। परमात्मा चईंदा आहिनि ॿार जॾहिं मां ख़ुदि समर्थ आहियां त मूंसां गॾु हूंदे तव्हां बि समर्थ अवश्य ठहींदा। इन करे कुझु बि कहिड़ो बि सीन अचे वञे, कुझु बि आवाज़ूं अचनि, कुझु बि असांजो बुद्धि योग बाबा सां सदा जुटल रहे। असांजी बुद्धि हलचल में इहे त अभ्यास करिणो असांखे अंत में असांजी
बुद्धि जंहिंजी बाबा सां गॾु रहंदी, कुझु बि ॾिसंदे, कुझु बि अखियुनि सां नज़र ईंदे ॿुधाईंदे की न असांजी बुद्धि सदा बाबा सां टिकल रहंदी, उहे ई पास विद ऑनर्स ठहींदा। छा ओम शांति। बाबा खे यादि करो